जॾहिं लद्दाख मां टपी स्कर्दू में अचे थो पियो, बल्तिस्तान में अचे थो पियो, उन महिल बि दरिया सिंध आहे। जे पंजाब में हले थो पियो उते बि दरिया सिंध आहे। जे सिंध में अचे थो पियो उते बि दरिया सिंध आहे। केटी बंदर में वञी जॾहिं समुंड में किरे थो तॾहिं बि दरिया सिंध आहे। कंहिं बि क़ीमत ते दरिया सिंध जे वाह करे त न सौदेबाज़ी थी आहे न सौदेबाज़ी कंदासीं इंशाअल्लाह ताला। त इहो ई पैगाम खणी असां इहे सिंध इंडस रिवर जे बचाव जे लाइ, सिंध बचाओ तहरीक जे लाइ असां निकिता आहियूं। साईं ज़ैन शाह असांजो हुनजो कन्वेनर आहे ऐं मां जज़्बो ॾियांसि त पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं खां वठी साईं उहा पैदल मार्च कई ऐं उन खां पोइ बीमारी जे बावजूदि हर शइ जे बावजूदि जे अंदाज़ में हिते बीठो आहे। मां यकीन सां चवां थो साईं ज़ैन शाह हिन अवामी तहरीक खे, हिन सिंध जी तहरीक खे इंशाअल्लाह ताला उन जाइ ते पहुचाईंदो जिते असां इहो चई सघंदासीं सिंध ते कंहिं बि सूरत में को ॾे वठि कोन्हे का, को बि ताक़त, वॾी में वॾी ताक़त वफ़ाक़ जी हुजे, स्टैब्लिशमेंट जी हुजे, पंजाब जी हुजे, सरहद जी हुजे, कंहिं बि क़ीमत ते ॼण असां उन्हनि खे इहो तसवर बि कयो त असांजी पाणी इहो टुक थींदी त पोइ बाबा मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, हीउ वफ़ाक़ न रहंदो, हीउ वफ़ाक़ तॾहिं रहंदो जॾहिं तव्हां हिते मुनसिफ़ाना हुकूक ॾींदव हर सूबे खे, बलूचिस्तान हुजे, खैबर पख्तूनख्वा हुजे, पंजाब हुजे, सिंध हुजे, जे उनखे बराबरि जा हुकूक मिलंदा त इहो वफ़ाक़ रहंदो। जिते उन्हनि महसूसु कयो त हीअ हक़ असांखे नथा मिलनि उते पाकिस्तान ख़तरे में आहे। पोइ जे तव्हां स्टैब्लिशमेंट, जे तव्हांजा मुख़्तलिफ़ जमातुनि जा जेके अॻवान वेठा आहिनि वफ़ाक़ में, नून लीग जा हुजनि, ज़रदारी हुजे, तव्हांखे इहो मां ॿुधाइण थो चाहियां त जे हिन अमल खे वधायो वियो त असांजो जेको साहिली पटी ख़तमु थी चुकी आहे, असांजो बदीन छटो उते न केलो बचियो आहे, न चांवर बचियो आहे, न असांजो नारियल बचियो आहे, न असांजो कमंद बचियो आहे। ऐं उहो मामलो अचे थो हाणे कोटी बराज ते, जे कोटी बराज में पाणी बाबा न पहुतो त पोइ कराची में काॾों पाणी मिलंदो, किंजर में पाणी काॾों ईंदो, फुलेल में पाणी हैदराबाद खे काॾों मिलंदो। पोइ इहो रुॻो असांजी ज़राअत जो मसइलो न, पर इहो असांजे शहर जे रहवासियुनि जे पाणी जो मसइलो बि आहे। त इहो जो असांजी ज़राअत खे तबाह करे थो, पर असांजे शहरनि जे जेको पाणी जो हक़ आहे 2.5 करोड़ 2 करोड़ आबादी आहे कराची जी, लखे आबादी आहे हैदराबाद जी, उन्हनि खे काॾों पाणी मिलंदो। त मां इहो अॼु खां तवको कयां थो पियो त हीउ जेको पैगाम असां खणी निकिता आहियूं इन पैगाम खे अॻिते वधाइणो आहे। असां जॾहिं शुरू कयोसीं त इन बेदारी मार्च जे नाले शुरू कयोसीं, हाणे बि असां चऊं था पिया त हीअ बेदारी मार्च आहे, पर मां उन तमामु तबिक़नि खे इहो ॿुधाइण थो चाहियां त हीअ बेदारी मार्च हले थी वई, असां पूरो मल्हायूं, असांजो को जहिड़ो कोन्हे कंहिंसां, पर जे तव्हां हिन मामले खे अॻिते वधायो, जे हीउ कैनालनि जो मामिलो अॻिते वधियो ऐं सिंध जो पाणी घटिजो, पोइ जेका तबाही हिते ईंदी उनखे को माण्हू कंट्रोल कोन करे सघंदो।